टे निशानियां मोमिनन जो गणियों अल्लाह वल काज़िमीन अल गैज़ मोमिन कावड़ के खाइंदो कन कावड़ कट दो अजे मोमिन पाण के सदाइण वारो थोरन गालन दे थोरन गालन दे बढ़िया प्यार पाण में कावड़ खानी न ओ यारो कावड़ हराम मुसलमान जे मदो कावड़ हराम नबी ने वंगायो कावड़ चेव जाओ दवैरो वेठाओ दसमें सैयन फरमायो कावड़ चेव द खामोश थियो ॻाल्हायो छो त कावड़ में जेको ॻाल्हाईंदो गुथो ॻाल्हाईंदो बुरो ॻाल्हाईंदो जेको ॻाल्हाईंदो खतरनाक ॻाल्हाईंदो जंहिंमें नुक़सान थींदो इज़ा वनक़सल कलाम जॾहिं कावड़ ईंदी आहे माण्हू जो अकुल खाइजी वेंदो आहे कावड़ में पोइ माण्हू बगिचो हणंदो आहे जेको ॻाल्हाईंदो आहे बिना सोच समझ जे सवाइ नुक़सान जे ॿियो को फ़ाइदो ई न मिलंदो हज़रत अली तॾहिं मना कई आहे त जॾहिं बि कावड़ चेव त को फ़ैसिलो कावड़ में न कंदा कयो छो त हिन फ़ैसिले ते तव्हां पछताईंदव हा कावड़ चेव त नबी साईं फरमायो कावड़ जो इलाज हुज़ूर ॿुधायो जेकॾहिं बीठा हो त वेही रहो वेठा हो त सुम्ही अञा कावड़ ख़तम न थी थिए त नबी साईं फरमायो पाणी पियो अञा कावड़ ख़तम न थी थिए त वञी वेहिजो अञा कावड़ शैतान ॾेरायूं बीठो त साईं फरमायो मुसले ते मीया मस्जिद में अची बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे नमाज़ में कुरान जी तिलावत करायो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान नबी साईं फरमायो रे न्यारो कावड़ के कुरान नमाज इं खत्म कंदा आहिनि जेरे न्यारो पानी बाहि के विसाए मां सां टियों ने हिकिड़े दोस्त ॻाल्हायो चई मां ज़ाल खे 12 तलाक ॾेई वेठो घणियूं 12 हाणे छा थींदो मां साईं कावड़ में तलाक ॾेई मां चयो कावड़ में त तलाक ॾींदो आहे न माण्हू बाक़ी ख़ुशीअ में केरु ॾींदो आहे शैतान हरामिया ॾेराए तोखे कावड़ हाणे तलाक ॾेई वेई रहियो हाणे साईं पछतायां थो रोवां थो बचनि ॿारनि जी मावा हूअ बि रोए थी हाणे काॾे वञा मां चयो हाणे काॾे न वञ चुप करे माठ करे वेही रहो माई वीचारी वेही हली बस कावड़ माण्हू खाए कावड़ पिए ओ मोहन जी निशानी टे निशानियूं गणियूं वल काज़िमीन अल गैज़ मोमिन मर्द माई कावड़ के खाइन कावड़ हराम नकदा जो कावड़ नुकसान केडियों न मांगे कावड़ दे ढाई शैतान जो पानी न्याणीअ खे सतन वारी न्याणीअ खे गोलियूं गोलियाणी करोड़ो करे जॾहिं इहो त शैतान कावड़ ॾेराइण वारो
दिल में जी ख्यालात होते तो के नेड़ी जमिया शो जमिया तो के पुत्र जमिया आखिर शैतान एडो भड़कायो नौजवान के एडो भड़कायो जो बचल खणी आयो पेयों ज़ाल जे नगरी वेचारी सत्य नवारी शहज़ादी की खणी ज़मीन ते इयां बाल फाल बुआज रोशलाए पिया वरी न वेचारी के पंज गोलियों ते नंढड़ी बाड़ी शहज़ादी की अञा ताईं मां कुफ्र में फाटा पिया अञा ताईं मां जहालत में फाटा पिया ओ यारो पुटन ने मदन दन्यानो रहमत ऐ माता के जो जीवाल दुबलाया रहमत जो हिसाब किताब आए रहमत जो हिसाब किताब नबी ने फरमायो के पेरियों अल्लाह ने दो नबी फरमायो मोहम्मद करीम के मुबारक रुजा जो अल्लाह ने हमके रहमत के साथ नवाज़े शरीआ मोतबर कावड़ दिए थे नैनी जमेती तेना जो दिमाग खराब तो शो जमीन एडा मोतबर हो तो पान पुट जने नहीं खबर पे अदा न्याण जान वालो केर पुटन के पैदा करने वालो रब जी मर्जी कुरान मजीद में अल्लाह फरमाया जो पुत्र नेमत ने न्याणियों गलायो नथा गलायो न्याणियों वडे आवाज ये काफर होंदा जे के न्याणियों को नफरत कंदा जे मुसलमान सदाणो न्याणो नफरत तो शर्म जरिया नंढड़ी वेचारी बारी के सत्याणन वारी के गोदमो माजो खसे वेचारी के इए फिटी के जी सिरो जमीन वरी पंज गोरियों ते बे हया बेशर्म दरंदे शैतान केडो दुश्मन